कायनात मेरी माँ देखा जेका पुट सिंगारे जे तू कुसुम राजी जेका माँ हूंदी जेका तैयार करे जे हुसैन वठी खुदा जो कसम कायनात मेरी माँ न होंदी जंहिंजो जवान पुट मरे ऐं वरी कड़ियूं पाए फया साईं मुझे मौला अमीर जूं जेतिरियूं बि नुहर हुयूं उहे सभु शहज़ादियूं जुमिलो सम्झी त घर ताईं रहंदो वेंदे अली जी हिक बि नुहर कंहिं ग़रीब ख़ानदान जी न का शहरयार जी धीअ ईरान जी शहज़ादी का हलब जी शहज़ादी का यमन जी शहज़ादी का ताइफ जी शहज़ादी सैन रुबाब जॾहिं शादी करे आई ज़ाकिर क़दीमी पढ़ंदा न 200 उठनि ते त मदीने में ॾाढ आयो मदीने वारा ॾिसण आया त एॾे अमीर ख़ानदान जी खुदा जो समझ रे ग़रीब थी त पुट खे पाणी न मिलस धीउ खे कफन न मिले जे भई सजाद इन चोले में दफनाए ओ पुट मां मयार न ॾींदी मां मूंखे ख़बर आहे करबला में मुंहिंजी सगीर मिली वेंदी रिहाई मुझी सैड पहिरियों मुतालबो कयो अकेलो मकान ॾियो मां भाउ जी मजलिस पढ़ा ॾाढो प्यार हो साईं कायनात में अहिड़ी भेण न मिलंदी खुदा जो सब मुझी सैड मजलिस पे पढ़े पई न वारे वारे सां सर पिया अचे पहिरियां सर शहज़ादे अली अकबर जो आहे उम्मे लैला थी पुट जो सर वरितो वरी जनाबे कासिम जो आहे जॾहिं सभिनी सरनि खां आख़िर में मौला हुसैन जो आहे टई भेनरूं थियूं साईं रुक़या जे दी मुंहिंजे झोलीअ में अची साईं कुलसूम जे दी मां खणा साईं जे दी मां खणंदसि ॾुखियो जुमिलो विया त हिकिड़ा ज़ईफ़ आई शाम जी औरत हिकिड़ा ॿ अजीब सर ॾिठई जिन खे कंहिं न खयो उन सॼे मजमे में चए थी हिननि जी माउ मरी वई हर कंहिं सर वरितो सड़ चए थी हिननि जी माउ चए थी पोइ तूं पुट नथी खणी जंहिंजे पुट थी खणा त हुसैन केरु खणे मता मादारा मयार दे महीनो आया अज शहीद जो ॾींहुं सुभाणे राति जेका ईंदी सच ॿुधायो को वतन मोटे मां चवंदो तव्हां शिया अजीब क़ौम हो कल वतन छॾे पई त बि रो पिया कल यारी ते कड़ियूं पई पाए त बि रो पिया अरे तो मुझे सड़ जो कड़ियो लही वयो वतन पई अचे अज भी शियन जे घरन में मातमा सुभाण परी कहां जे घरन मां उहे कजावा निकरंदा ना त कजावन वारा उठ कजंदा हो जने मोटी घणा मोटा है अल्लाह जाने मदीने जे बाहर आई शहर केॾो वेझो अचे असां खैरपुर वेठा आहियूं बाईपास खां बि ॾिसंदा आहियूं भली राति हुजे घर पहुचा औलाद ॾिसां अलाए कहिड़े हाल में हूंदो ही पहिरियूं सैयद ज़ादियूं हुयूं पुछे थी सजाद कहिड़ो शहर आहे हिन मां मारगा वारो क़दीमी मजलिस आहे हिकु मोमिना जी आहे छा साइण मदीनो ॾिठो न हो अल्लामा बशीर खां कंहिं पुछो जंहिंजे ॾिसे हा त पोइ पुछे छो
ज़ैनब मदीनो ॿाहिरां ॾिठो न हो जेका नाने जे क़बर ते रात जो वेंदी तेरी सजाद इतराय काफ़ी अम्मा छो एक टे ॾींहं रही मूंसां उहे बीबियूं गॾु जंहिंजा जवान मारदी ही हलंदियूं दर खोलींदियूं मरी वेंदियूं मुझे करबला का वडो नुकसान मदीने में थींदो बशीर के चौथा ऐलान करे बशीर जे तो मौला ऐलान लिखो ना इमाम जे तो मां इमाम चवाए तो ऐलान किया और हर बाजार में चेजा सरदार मोटिया जने बनी हाशिम जे वेड़े में वनी चेजा न ज़ैनब ओजड़ी आई बशीर ऐलान कंदो तो ते दुकान बंद कयो मदीने जा सरदार मोटिया वो जवान पूछे तो अली अकबर आयो बशीर जे तो यार मां सरदार चया वो जे तो अब्बास आयो बशीर जे तो मां सरदार चया बशीर जे तो मां रुनुस जने मल नगणे न्याणन जो गिरो मुझे चौगिर्द फिरी पूछे बे चाचा मना दिए वारा सकीना मोटिया बशीर जे तो यो न पूछो केर केर मोटियो मुखायो पूछो सरदार मोटिया अली जे इज्जत जो कसम जनाब अब्बास जो नंढड़ो पुट जो नालो जाफर रोलंदो आयो जाते उमल बनी इंसान बैठी जे तो दादी उठी कोई मना दिया वारो देखो जे तो मदीने जा सरदार आया जे दी पुट मुके असाब ने मुके सहारो बने दरवाजे ते वठी अची जुमलो दुखियो मत दिल दुखियो माफ कजो मुझी सैन दरवाजे के अंदर बीठी जाफर पूछे तू मुझी दादी गालाई नहीं दादी जो जुमलो आयो बशीर तू हेठ करे जे तो तू पुट के जो जी मुझे बाबे जो नालो अब्बास बशीर रोई जे तो जेदा गरीब जाए जो बशीर जाले जी हो जाती है सैन पूछे दी मना दी वारा खैर जी खबर थी सरदार मोटा है तो नबी जी मुझे हुसैन मोटियो जी हुसैन न मोटियो बशीर जुमलो पूछे हर मां पुट जो पूछनी है तो हुसैन जो पूछो अब्बास जो के हुसैन मोटंदो तो अब्बास भी मोटंदो जने हुसैन नहीं दो तो मुझे गाजी के मोटंदो पर मुके एकड़ी गाल बता मुझे अब्बास मार जी जे यहाँ बीबी मां करबला हुई न बुधु जे लश्कर केतरो जे 9 लाख 82,000 बीबी जे दी मुके एतबार न थो अचे मुझो अब्बास को 9 लाख जे लाण जेड़ो तो के गलत खबर ॾिनी आ यो जुमलो मातम जो अली जे इज्जत जो कसम बशीर मुंह परे करे के तो बीबी सवाल एक थो कया वो मनी तोड़े न मनी जे केड़ो जे मुके बुदा जने सवार सवारियत लहे तो केड़े आसरे ते लहंदो जे बाजुन जे आसरे जे जने बाजू न हो जरो खुदा जो कसम बाजू न हो जण जो जुमलो आयो रोई जे दी सच बुदाए मुजो गाजी ये लखो ये तो दसी दादा राव जुमलो मातम जो बशीर जे तो बीबी अगे त चुप हुई हाणे एतरो छो थी रोई ते रोरे या गाल थी जने बिना बाजुन जे लतो अलाए मोह भर लतो अलाए मोर हलिया हुसैन जी दी बस आखिरी जुमलो मस्तूरात के जे दी सगेड़ा मां में सुन तुझा हुसैन जी दी इकड़ी औरत जे दी बीबी रस्ते ते कोई मुसाफिर बैठो जेको रत थो रोई सैण दे दी मुझे सजणन मां के केड़ी बीमारी हुई त न ये लाई काथों जो मुसाफिर पाण उथे त ठीक न त चइजोस कुछ न चोस पर्दो कर मां गुजरी थी वने वो औरत मथा में चेती ओ अल्लाह रासी मुसाफिर नाराज न थी असा सा वडी पर्देदार बीबी गदा सज्जा
फरियाद रोई जे तो कंहिंजी दिया जे हुसैन जी दिया अज़ादरो गरीब जे तो वरी दसो कंहिंजी दिया जे हुसैन जी दिया सजा जे तो वरी ॿुधायो कंहिंजी दिया जे हुसैन जी दिया ये पाकर के चुमी ॾेई जे तो हर बुआ जी पंहिंजी क़िस्मत आ अॼु तोजे बुआ के हर को पर्देदार तो सदे मुंहिंजी बुआ चटरियनि शहरनि में चोन पिया बाग़ीअ जी भेड़ ओ हिनखे पत्थर हणो मौला जे तो पंहिंजे सरदार दादी के चओ मां पर्दो तो कया गुज़री वञे बयान एॾा उजड़िया सॻी भेड़ न सघो मरी न वञो भेनर ॿाहिरि न सुञाणंदी अली जे तो जो कसम सुजरा चुप करे लंघी हली नंढड़ो बाकरो थियो ई हथ ॿधी जे तो